अस्सलाम नाज़रीन, हमारे मेज़बान एजाज़ अली हमारी खिदमत में हाज़िर हैं। हमारी सिरे आयो यूट्यूब चैनल A4B ऑफिशियल। दोस्तों अज तो जी टिकटॉक हाणे खुली वही आहे, इन हवाले से असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असो नुमाइंदो A4B ऑफिशियल जो असां सां लाइन ते मौजूद है, उनखां पुछूं था तो टिकटॉक जेका खुली वही आहे हाणे छा सूरत हाल आहे। असो नुमाइंदो A4B ऑफिशियल जो बशीर लगारी असां सां लाइन ते मौजूद है। जी बशीर, तफ़सील खां आगाह कजो। जी एजाज अली त असांजे ॻोठ में जेको टिकटॉक बंद थियण सां वॾो माना नुक़सान थियो, जी माना माण्हू परेशान हुया, सभु माण्हू टिकटॉक बंद थियण सां जी जी तमाम माना परेशान हुया। जिन खे शोहरत माना मिलंदड़ हुई या मिलण वारी हुई उहे भी माना परेशान लॻा पिया ऐं सफ़ा माना रोइन पीटन पिया जो टिकटॉक बंद थी वियो। जी जी हा, इन हवाले सां पोइ माना जेके टिकटॉक आहे उहे सभु माना महिनत मज़दूरी ते वारनि में गाह करण पिया, के लबारो पिया कनि, छा पिया कनि, माना कमकार में लॻी विया। जी हा, इन हवाले सां हाणे हाणे जेको टिकटॉक हाणे खुली वियो आहे, अॼु टिकटॉक खुलियो आहे, पोइ इन हवाले सां तव्हां छा था चवणु चाहियो? टिकटॉक खुलियो आहे इन सां हाणे जेको आहे त ख़ुशी अची वई आहे माण्हुनि में, माना बारी अची वई आहे। टिकटॉक वॾा जशन कनि पिया ॻोठ में, माना तमामु हिकिड़ो बहितरीन प्रोग्राम रखियो वियो आहे। उन में संगत खे कोठियो वियो आहे, सभिनीनि खे दावत ॾिनी वई आहे प्रोग्राम में। त अॼु माना शिरकत आहे, वॾनि वॾनि दोस्तनि खे माना दावत ॾिनी अथनि त शिरकत जी, त अचो इहो प्रोग्राम रखियो अथनि। अच्छा, जशन कंदा सही। तमाम खुशी जो इज़हार आहे, माना त हर माण्हू जी मुर्का चपन ते जो टिकटॉक खुली विया, हर माण्हू ख़ुशि लॻो पियो आहे। अच्छा, हा सही आहे। तव्हां उन्हनि खे कीअं था ॾिसो त उहे के माण्हू जेको आहे उन टिकटॉक सां दिली जेको आहे प्यार वाक़ई कंदा हुआ, या हिकु फाशी बि माण्हू चवनि था हिन ते हले पई, उन खे तव्हां कीअं था ॾिसो? बाक़ी अहिड़ी असांजे नज़र में त कोन्हे। बाक़ी जेके माना हर माण्हू कंदो आहे पाण खे फेमस थियण जे लाइ, वीडियो ठाहींदो आहे हर को ईअं माना खिलाइण जे लाइ ॿियनि खे। जी जी हा, ईअं वीडियो ठाहींदो आहे। बाक़ी उहे अहिड़ो को ॻाल्हि अहिड़ी का आहे त कोन, बाक़ी जेके कनि था उहा अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। बाक़ी हर माण्हू जेको आहे ॿियनि खे ख़ुशि करण जे लाइ, पाण खे फेमस थियण जे लाइ वीडियो बणाईंदा आहिनि। सही सही। हा जी, वरी महिरबानी बशीर लगारी तफ़सील ॾियण। बशीर लगारी ॼण असांखे तफ़सील खां आगाह कयो। ऐं असीं ॾिसूं पिया त हाणे जेको आहे टिकटॉक खुली वियो, हाणे के माण्हू जशन कनि पिया ऐं किरनि में तमामु ख़ुशी जी लहर आहे आहिनि। ऐं बंदि थियण सां माण्हू तमामु ॾुखिया थिया हुआ, उन्हनि खे ॾुखु हुयो त जेके तमामु घणा उन्हनि जा मिलियन में फॉलोअर्स हुआ, लाइक हुआ, उहे उन्हनि खे तक़रीबन ॾाढो ॾुखु थियो। बाक़ी जेके घटि हुआ उहे बि माण्हू शौक़ीन सां ॾिसनि पिया टिकटॉक। तमामु जेको आहे दुनिया में हाणे टिकटॉक घणो फैलियल आहे, इन हवाले सां टिकटॉक जेको आहे टिकटॉक जो जेका आहिनि शौक़ीन उहे तमामु माना ज़्यादा हुआ। पाकिस्तान में बि टिकटॉक जेको आहे ज़्यादा इस्तेमालु कयो पियो वञे। इन हवाले सां तव्हांखे अॻियां ॿुधाईंदा हलूं त जेको टिकटॉक आहे, इहो टिकटॉक ईअं न आहे त सिर्फ़ु फ़हाशी आहे। टिकटॉक ते का ॼाण बि मिली सघे थी, माण्हुनि खे ॼाण बि मिलंदी आहे। ऐं टिकटॉक ते माण्हू जेको आहे फेमस बि थिए थो, ऐं टिकटॉक ते माण्हू के पैसा बि कमाइनि था टिकटॉक ज़रिए। तक़रीबन काफ़ी टिकटॉक ज़रिए माण्हुनि जा वसीला बि हलनि था पिया। ग़रीब माण्हू जेको आहिनि उहे का अहिड़ो सिस्टम करे उहे पैसा ई कमाए सघनि था। ऐं ॿियो तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त जेको टिकटॉक आहे इहो ईअं न आहे त सिर्फ़ु फ़हाशी जो अॾो आहे, पर हाल इन में का चङी ॻाल्हि बि हूंदी आहे। पर किन माण्हुनि जो चवणु आहे त टिकटॉक जेको आहे फ़हाशी जो अॾो आहे। इन हवाले सां असां वटि असां सां हिकु A4B ऑफिशियल यूट्यूब चैनल जो हिकु ॿियो नुमाइंदो असां सां लाइन ते मौजूदु आहे, उन्हनि सां तफ़सील मालूम कंदासीं त छा तफ़सील खां आगाह कजो। जेको टिकटॉक हाणे पाकिस्तान में खुली वियो आहे, इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदा? टिकटॉक सार जेको इहो पंहिंजे इलाइक़े में बंदि थी वियो, काफ़ी माण्हुनि में दुख जो इज़हार बि काफ़ी माण्हुनि कयो, काफ़ी माण्हुनि में ख़ुशी बि हुई। काफ़ी चवनि पिया त मतिलबु इहो सुठो थी वियो, बंदि थी वियो। माण्हू ग़लति वीडिया मतिलबु चाढ़ींदा हुया, मथे सेव कंदा हुया इंटरनेट ते, ऐं काफ़ी माण्हू वरी परेशान बि थिया। पंहिंजो गुज़र सफ़र बि टिकटॉक ते हुयो। हाणे असांजे इलाइक़े में काफ़ी ख़ुशी जी लहर आहे, माण्हू टिकटॉक खुली वियो आहे। काफ़ी माण्हुनि में तक़रीबन ख़ुशी जी लहर आहे। तक़रीबन 100% में तक़रीबन 80% माण्हुनि में ख़ुशी जी लहर आहे। असांजो पूरो इलाइक़े में काथे के जशन मल्हाइनि पिया, काथे हिक ॿिए खे मिठाइयूं खाराइनि पिया। मतिलबु के तक़रीबन 80% माण्हू ख़ुशी जी लहर आहे। तक़रीबन 20% माण्हू चवनि पिया त इहो ग़लति थियो खुलियो, जेके बैन हुयो उहो बैन रहे आहे। हाणे तक़रीबन
इहो ई हिसाब आहे त 80% माण्हू ख़ुशि आहिनि माण्हू। जी तव्हां इन खे कीअं था सम्झो टिकटॉक जेको आहे ग़लति आहे या इहो इन में का फ़ाइदो बि आहे आवाम खे इन मां को आवाम खे फ़ाइदो मिले थो या इहो सिर्फ़ु ईअं माना जेको आहे ग़लति आहे फाशी जो अॾो आहे क़िस्म जो? मतिलबु फहाशी जो अॾो त असां नथा चई सघूं, बहरहाल ग़लति बि आहे। असांजी जेका नौजवान नसल आहे उहा ख़राब थिए पई, तक़रीबन तबाह थिए पई। जेको आहे तालीम जे हवाले सां तालीम खे घटि टाइम ॾियनि पिया, टिकटॉक खे टाइम ॾियनि पिया। तक़रीबन नौजवान नसल त टिकटॉक जीअं बंदि थियो त के माण्हू बंदि थियण ते बि ख़ुशी कनि पिया, इन्हनि जो छा चकर हुयो? बंदि थियण ते माना माण्हू छो ख़ुशी कनि पिया? पर तव्हांखे असां पहिरें चई वियासीं न, तक़रीबन 20% माण्हू ख़ुशि थियनि पिया बंदि थियण ते। तक़रीबन 80% जेको आहे माण्हू उहो चवनि पिया त बहरहाल टिकटॉक जेकॾहिं हले त उहो बहितर आहे। 80% माण्हू हलण खे तरजीह ॾियनि पिया। तक़रीबन 20% माण्हू जेको आहे असांजो इलाइक़ो तक़रीबन जेको बि आहे उन हिसाब सां ॾिठो वञे या वरी तव्हां टिकटॉक हलाईंदे टिकटॉक खे फेसबुक ते या यूट्यूब ते ॾिसी सघो था। उन्हनि जो चवणु इहो हुयो तक़रीबन 80% माण्हू इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहिनि त टिकटॉक हले। तक़रीबन 20% चऊं 3% चऊं त माण्हू चवनि था त वाक़ई ख़राबु आहे, इहो न हले। असांजी नज़र में नौजवान नसल ते असर ज़रूरु आहे, सही न आहे हाल जी। अच्छा वॾी महिरबानी सुभाणे लॻाए तव्हां तफ़सील हुई असांजी अॼोकी नंढड़ी वीडियो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आया वीडियो खे लाइक कजो ऐं चैनल खे जेकॾहिं सब्सक्राइब न कयो आहे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं तव्हांखे मिलंदियूं रहंदियूं रोज़ नयूं वीडियोज़। ऐं लाइक करण सां असांजो काफ़ी हौसला अफ़ज़ाई थी वेंदी आहे। अव्हांजो को बि ख़र्चु नथो अचे लाइक करण सां। जेकॾहिं अव्हां फेसबुक वग़ैरह ते बि थी सघे त शेयर करे छॾींदा कयो असांजा वीडियो। उमेद आहे त असांजी अॼोकी वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़े ख़ूबसूरत वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। इजाज़त ॾेई छॾींदा। इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।